कराची में खबर ईंदा हलूं त पाकिस्तान क्रिकेट टीम के अॻूणे कप्तान शोएब मलिक ज़ाल सानिया मिर्ज़ा से मोहब्बत की शुरुआत बाबत सवाल जो जवाब ॾियण खां लवाईंदे चयो त मुंहिंजे तरफ़ां मोहब्बत जो आगाज़ थोरो मुख़्तलिफ़ थियो हो। इन करे इन सवाल जो जवाब सानिया खां वरितो वञे, जंहिं ते सानिया ॿुधायो त असां पहिरियों भेरो 2004 या 2005 में भारत में उन वक्त मिलिया हुआसीं जॾहिं शोएब टूर ते आयल हो ऐं असांजी पहिरीं मुलाक़ात दिल्ली में थी हुई, पर इहा मुलाक़ात हिकु आम हुई जंहिं में मूं आम ॻाल्हियूं कयूं, पर उन मुलाक़ात खां पोइ असांजी ॻाल्हि ॿोल शुरू थी। बाद में असांजी मोहब्बत 2009 में शुरू थी। सानिया ॿुधायो त खेसि शोएब जी सादगी पसंदि आई हुई। शोएब मलिक चयो त सानिया जी ख़ूबसूरती खेसि पसंदि हुई। जॾहिं त सानिया सां पहिरीं मुलाक़ात खां ई अम्मा ऐं बाबा जी काल मिलाई हुयमि ऐं मुंहिंजी पसंदि जे बारे में ॿुधायमि। अॻूणे कप्तान ॿुधायो त ॻाल्हि ॿोल जी 4 महीननि बाद असां शादी करे वरिती। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।